बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे V3 जे बारे में पढ़ंदासीं, यानी फेल जी टीं सूरत जे बारे में। जहिड़े तरीक़े सां V1 प्लस ING यानी फेल जी चौथी सूरत एडजेक्टिव जो कमु करे थी, वर्ब जो कमु करे थी ऐं नाउन जो कमु करे थी, त अहिड़े तरीक़े सां जेको आहे V3 जेको आहे ॿ कमु करे थी। या जेको आहे उहा सेंटेंस जुमिले में जेको आहे त वर्ब जो कमु करे थी, या जेको आहे त उहा जुमिले में जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे थी। हाणे असां जेको आहे इन शइ खे पढ़ंदासीं त किथे जेको आहे जुमिले में V3 जेको आहे उहो वर्ब जो कमु करे थी ऐं किथे जेको आहे V3 जुमिले में जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे थी। अचो त असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। हाणे असां जेको आहे कुझु जुमिला लिखिया आहिनि जंहिं में जेको आहे फेल जी टीं सूरत इस्तेमालु थियल आहे ऐं हाणे असांखे जेको आइडेंटिफाई करिणो आहे त किथे जेको आहे त फेल जी टीं सूरत आहे ऐं किथे जेको आहे फेल जी टीं सूरत जेको आहे उहा एडजेक्टिव जो कमु करे रही आहे। जेकॾहिं फेल जी टीं सूरत एडजेक्टिव जो कमु कंदी त असां हुनखे जेको आहे पास्ट पार्टिसिपल चवंदासीं। जहिड़े तरह फेल जी जेको आहे चौथी सूरत जॾहिं एडजेक्टिव जो कमु करे रही हुई त असां हुनखे जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल कोठियोसीं। त हाणे जेको आहे जॾहिं फेल जी टीं सूरत जेकॾहिं एडजेक्टिव जो कमु करे रही हुई त असां हुनखे पास्ट पार्टिसिपल चवंदासीं। हाणे असांखे जेको आहे कुझु जुमिला लिखिया आहिनि हुन में ही हैज़ गिवन सम इंस्ट्रक्शन टू हिज फ्रेंड। He has given some instruction to his friend। हाणे ॾिसो था हे जेको असांजो जुमिलो आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। हाणे हमेशह जेको आहे प्रेज़ेंट परफेक्ट में जेको आहे फेल जी टीं सूरत इस्तेमालु थींदी आहे। हाणे असां पढ़ूं बि जेको आहे उहो V3 यानी फेल जी टीं सूरत जे बारे में पढ़ूं था। हाणे त he has given, हाणे असां गिवन ॾिसूं था त फेल जेको आहे टीं सूरत आहे ऐं जेको आहे इन जुमिले में जेको आहे ॾिसूं था त इहा जेको आहे एज़ अ वर्ब इस्तेमालु थी आहे या एज़ एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी आहे। जेकॾहिं गिवन असां चऊं था त असांजो जेको आहे एज़ अ वर्ब तौरु इस्तेमालु थी आहे, जेकॾहिं एज़ अ वर्ब तौरु इस्तेमालु थी आहे त असां ॾिसूं आया इन खां अॻु में जेकॾहिं हेल्पिंग वर्ब आहे त बिल्कुलु पोइ ठीकु आहे, इहा जेको आहे असांजी गिवन जेको आहे एज़ अ वर्ब तौरु इस्तेमालु थी आहे। अगरि जेकॾहिं गिवन खां अॻु में जेको आहे को हेल्पिंग वर्ब न आहे त पोइ असां सोचींदा त आया इहो जेको आहे त हाणे एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी आहे या कंहिं ॿिए तरीक़े सां। हाणे जेके असां ॾिसूं था त गिवन असां जेको आहे मेन वर्ब आहे ऐं फेल जी टीं सूरत आहे। त हाणे असां इन खां अॻु में जेको हेज़ आहे इहो प्रेज़ेंट परफेक्ट जो हेल्पिंग वर्ब आहे। असां चई सघूं था त गिवन जेको आहे गिवन खां में हेज़ इस्तेमालु कयो आहे, हेज़ जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे। त हाणे असां चई सघूं था त असांजो जेको गिवन आहे हिते इहो असांजो जेको आहे वर्ब आहे, छाकाणि त गिवन जेको आहे फेल जी टीं सूरत आहे ऐं ज़मान हाल कामिल जुमिले में हमेशह जेको आहे फेल जी टीं सूरत इस्तेमालु थींदी आहे ऐं फेल जी टीं सूरत खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी जेको आहे टेंस खे ठाहिण जे लाइ इस्तेमालु थिए थो। हाणे जेकॾहिं हेज़ इस्तेमालु थियल आहे, हेज़ खां अॻु में जेकॾहिं सॉरी हेज़ वारी जॻह ते जेकॾहिं हेड इस्तेमालु थियल हुजे हा या विल हैव इस्तेमालु थियल हुजे हा त असां सम्झी वञूं आहे त इहो जेको आहे ज़मान माज़ी कामिल या ज़मान मुस्तक़बिल कामिल जो जुमिलो आहे। त हाणे असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त हिते जेको असांजो गिवन आहे उहो एज़ अ वर्ब इस्तेमालु थियो आहे, छाकाणि त इन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे। त हाणे हिते जेको आहे असांजो गिवन जेको आहे इहो असां चऊं था V3 आहे ऐं हिते जेको आहे एज़ अ मेन वर्ब आहे। हाणे इन खां अलावा जेके असां ॿियो जुमिलो ॾिसूं था दे हैव वाउंडेड सम प्लेयर्स, उन्हनि कुझु रांदीगरनि खे जेको आहे ज़ख़्मी कयो आहे। त हाणे हिते ॾिसूं था त छा आया हिते जेको वाउंडेड आहे इहो बि जेको आहे असांजो वर्ब आहे या जेको आहे एडजेक्टिव आहे। हाणे असां ॾिसूं था जेकॾहिं इन खां अॻु में जेकॾहिं हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल आहे त पोइ असां जेको आहे वाउंडेड खे जेको आहे वर्ब चई सघूं था। अगरि इन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु न थियल आहे त पोइ असां हिनखे ॾिसंदासीं आया इहो एडजेक्टिव न आहे। हाणे असां जेके ॾिसूं था त वाउंडेड खां अॻु में जेको आहे हैव जेको आहे हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थियल आहे। इन जे करे असां चई सघूं था त हीउ जेको वाउंडेड आहे इहो असांजो जेको आहे वर्ब आहे, न कि जेको आहे इन जुमिले में असांजो एडजेक्टिव आहे। उन खां बाद में हिते जो ॾिसूं था वी हैव फॉलोड। हाणे त फॉलोड ॾिसूं था त इहो बि असांजो जेको आहे V3 आहे, लेकिन ॾिसूं था त इन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियो आहे। हिते जेको फॉलोड आहे उहो असांजो जेको आहे मेन वर्ब आहे ऐं हिते जेको आहे वर्ब जो कमु करे रहियो आहे। उन खां अॻिते जेके अचूं था त साॻियो जेको गिवन असांजो पहिरें जुमिले में इस्तेमालु थियल हो उहो साॻियो जेको आहे गिवन असांजो हिते इस्तेमालु थियल आहे।
त हाणे असांजो हिते असांजो पहिरीं जेको आहे हिकिड़ो वर्ब इस्तेमालु थी चुको आहे उन खां बाद में जेको असांजो ॿियो वर्ब इस्तेमालु थी रहियो आहे उन ॿिन्हिनि खे जेको आहे कनेक्ट करण लाइ उनखे जोड़ण जे लाइ जेको विच में कंजंक्शन हुजणु खपे जंहिं ते कंजंक्शन न आहे। हाणे असांखे ॾिसणो आहे जेको फर्ज़ कयो हे जेको आहे वर्ब बि न आहे त पोइ छा इहो हिन जुमले में जेको आहे किथे जेको आहे एडजेक्टिव जो कमु न करे रहियो आहे। ॾिसूं था हिते जेको आहे जुमले में असांजो जेको इंस्ट्रक्शन आहे ये असांजो जेको फॉलोअर असांजो जेको आहे मेन वर्ब थियो उन खां बाद में असांजो ॾिसूं था इंस्ट्रक्शन जेको आहे हिते असां जेको लफ़्ज़ आहे इहो असांजो नाउन आहे। ज़ाहिर आहे हमेशह जेकी सिफ़त आहे उहा नाउन खां अॻु में इस्तेमालु थी करे उनखे क्वालिफाई कंदी आहे। हाणे ॾिसूं था त असां जेको आहे इंस्ट्रक्शन जेको आहे असांजो नाउन आहे ऐं नाउन खां अॻु जेको गिवन आहे हिते जेको आहे उहो एडजेक्टिव जो कमु करे रहियो आहे। असांखे चई सघूं था इहो पास्ट पार्टिसिपल आहे छाकाणि त वी हैव फॉलोड द इंस्ट्रक्शन असां इंस्ट्रक्शन खे फॉलो कयो आहे। कहिड़े इंस्ट्रक्शन खे फॉलो कयो आहे हिते जेको गिवन आहे गिवन जेको आहे शो करे थो पियो क्वालिफाई करे थो पियो नाउन इंस्ट्रक्शन खे बाबा कहिड़ियूं जेको आहे इंस्ट्रक्शन हुयो हुते जेको ॾिनल। हाणे हिते चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं जेको आहे गिवन हिते अची करे जेको आहे नाउन खां इस्तेमालु थी करे उनखे क्वालिफाई करे रहियो आहे उनजी ख़ासियत खे बयानु करे रहियो आहे भई हिदायतूं आहिनि कहिड़ियूं आहिनि गिवन इंस्ट्रक्शन। हाणे हिते गिवन अची वियो मां हिते गिवन जेको आहे इंस्ट्रक्शन खां अॻु में इस्तेमालु थी करे उन नाउन जी जेको आहे उनखे क्वालिफाई करे रहियो आहे। इन जे करे असांजो हिते नाउन जेको आहे सॉरी हिते जेको असांजो गिवन आहे असांखे चई सघूं था त असांजो पास्ट पार्टिसिपल आहे छाकाणि त नाउन खां अॻु में अची करे उनजी जेको आहे ख़ासियत खे क्वालिफाई करे रहियो आहे। इन जे करे असां चई सघूं था त पहिरें जुमले में जेको गिवन हुयो उहो V3 हुयो जॾहिं त हिते जेको गिवन आहे उहो असांजो एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे नाउन खां अॻु में अची करे उनखे जेको क्वालिफाई करे रहियो आहे। त इन जे करे असां चवंदासीं त हीउ जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जंहिं एडजेक्टिव आहे त पोइ असां हिनखे जेको आहे पास्ट पार्टिसिपल चवंदासीं। उन खां बाद में सम पीपल हैव हेल्प्ड प्लेयर्स कुझु माण्हुनि रांदीगरनि जी मदद कई आहे। हाणे ॾिसूं था त हिते जेको वाउंडेड आहे आया इहो वाउंडेड जेको असांजो छा जो कमु करे रहियो आहे ॾिसूं था प्लेयर असांजो नाउन आहे ऐं नाउन खां अॻु में अची करे जेको आहे इहो नाउन खे क्वालिफाई करे रहियो आहे। जहिड़े तरीक़े सां ॿिए जुमले में जेको आहे वाउंडेड मेन वर्ब तौरु इस्तेमालु थियल हुयो वर्ब तौरु इस्तेमालु थियल हुयो V3 में हुयो त हिते ॾिसूं था त वाउंडेड जेको असांजो V3 आहे फेल जी टी सूरत आहे छा उहो वर्ब जो कमु करे रहियो आहे। जेके असां ॾिसूं था त वर्ब असांजो ऑलरेडी जेको आहे में अची चुको आहे जेके ॿ वर्ब इस्तेमालु थियल हुजनि जुमले में त उनखे जेको आहे जोड़ण जे लाइ जेको कंजंक्शन लाज़मी हुजणु खपे। ॾिसूं था कि कंजंक्शन न आहे त पोइ असां चई सघूं था त हिते जेको वाउंडेड आहे इहो प्लेयर्स सां अॻु में अची करे जेको आहे इन प्लेयर्स खे जेको क्वालिफाई करे रहियो आहे इन ख़ासियत बयानु करे रहियो आहे। इन जे करे असां चई सघूं था कि वाउंडेड जेको आहे असांजो उहो पास्ट पार्टिसिपल यानी एडजेक्टिव जो कमु करे रहियो आहे। हिते असांजो जेको वाउंडेड हुयो उहो मेन वर्ब जो कमु करे रहियो। हिते असां वाउंडेड ॾिसूं था कहिड़ा रांदीगर जेका ज़ख़्मी थियल हाणे जेको आहे माना वाउंडेड जेको आहे उहो प्लेयर्स खे क्वालिफाई करे रहियो आहे। इन जे करे आहे V3 लेकिन कमु छा करे रहियो आहे एडजेक्टिव जो। इन जे करे असांखे पास्ट पार्टिसिपल चवंदासीं। उन खां बाद में जो पंहिंजे जुमले ते असलम हैज़ रिटन ए लेटर असलम खाते लिखियो आहे। हिते जेको रिटन आहे इहो असांजो जेको आहे एज वर्ब तौरु इस्तेमालु थी रहियो आहे छाकाणि त रिटन खां अॻु में जेको आहे हेल्प असांजो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कयो आहे। जॾहिं जेको आहे V3 खां अॻु में हेल्पिंग वर्ब हूंदो ज़ाहिर आहे उहो जेको V3 आहे असांजो उहो वर्ब जो कमु करे रहियो हूंदो। हाणे ॾिसूं था त हेज़ जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे इन जे करे जेको आहे रिटन खां अॻु में इस्तेमालु कयो आहे ऐं रिटन हिते जेको आहे उहो मेन वर्ब जो कमु करे रहियो आहे। उन खां बाद कलीम हैज़ सीन द रिटन लेटर कलीम जेको आहे लिखियल ख़त ॾिठो आहे। हाणे असां कलीम हैज़ सीन वाट कलीम छा ॾिठो आहे लेटर ख़त कहिड़े क़िस्म जो ख़त आहे रिटन। त हाणे हिते जेको रिटन आहे उहो असांजो जेको आहे लेटर नाउन आहे उन खे जेको आहे क्वालिफाई करे रहियो आहे उन खां अॻु में इस्तेमालु थी करे उनखे क्वालिफाई करे रहियो त असां चई सघूं था त हिते जेको रिटन आहे असांजो उहो एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे त पोइ असां हिनखे चई सघूं था त असांजो रिटन जेको आहे उहो पास्ट पार्टिसिपल आहे। त अॼु जे लेक्चर में जेको आहे असां सिखियो जॾहिं जेको आहे फेल जी टी सूरत जेको आहे जुमले में वर्ब जो कमु करे रही हूंदी त उन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थी रहियो हूंदो ऐं जेकॾहिं उहा जुमले में जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे रही हूंदी ज़ाहिर आहे उहा नाउन खां अॻु इस्तेमालु थी करे उनखे क्वालिफाई करे रही हूंदी ऐं उनखे असां जेको आहे पास्ट पार्टिसिपल चवंदासीं। हाणे जेका असांजे 6 जुमला लिखिया विया आहिनि 6 जुमले में जेको आहे पहिरें जुमले में गिवन जेको आहे असांजो V3 आहे माना फेल जी टी सूरत आहे। वाउंडेड बि असांजो फेल जी टी सूरत आहे ऐं उन खां बाद में जेको आहे हिते जेको रिटन आहे इहो बि असांजो जेको आहे फेल जी टी सूरत आहे।
ऐं साॻा लफ़्ज़ असां जेकॾहिं ॿीहर ॾिसूं था त हिते गिवन जेको आहे असांजो एज़ अ वर्ब तौरु इस्तेमालु थियो आहे ऐं हिते जेकॾहिं असां ॾिसूं था त असांजो गिवन जेको आहे एज़ एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे। हिते असां वांगुरु ॾिसूं था त इहो असांजो जेको आहे मेन वर्ब तौरु इस्तेमालु थियो आहे जॾहिं त असां हिनखे